एक मुल्क में ब निज़ाम नथा हली सघनि। आइनी बेंच में सिंध लाइ जुदा तरीक़ेकार इख्तियार कयो वियो। सिंध सां हर भेरे अहिड़ो फ़र्क़ु कयो वेंदो आहे। हुकूमत आइन साज़ी वक़्ति बराबरी जूं ॻाल्हियूं कयूं पर पोइ पुठिते हटी वई। बिना मुशावरत जे कानून में तब्दीली कई पई वञे। नून लीग पीपल्स पार्टी सां मुआहिदे जी भनगड़ी करे रही आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त सिंधु दरिया ते ठहंदड़ 9 केनालनि ते इतफ़ाक़ नथा करियो। हुकूमत ग़लति रस्तो इख्तियार करे पई। आऊ 26 आइनी तरमीम में मसरूफ़ हुयसि। वफ़ाक़ी हुकूमत एतमाद में वठण बिना केनालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। पीपी चेयरमैन चयो त कोशिश कबी त नून लीग सां इतिहाद बरक़रार रहे पर वफ़ाक़ में न इज़त ॾिनी वञे थी न ई सियासत कई वञे थी। इंटरनेट ऐं VPN बंदिश बाबति असां सां मुशावरत न कई वई। हालतूं अहिड़ियूं आहिनि जो सियासी इस्तेहकाम आसानी सां नथो अची सघे। इंसाफ़ जी सभ खां वॾे इदारे में बराबरी जी नुमाइंदगी घुरिजे। चीफ जस्टिस यहया अफरीदी जी सदारत हेठि अदालती सुधारनि जो इजलास। मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलर्स ऐं सदर सुप्रीम कोर्ट बार जी शिरकत। सेक्रेटरी सुप्रीम कोर्ट बार बि इजलास में शरीक थियो। पधिराई मूजिबि इंसाफ़ जे निज़ाम जे हर शोबे में सुधारनि जी ज़रूरत ते ज़ोर भरियो वियो। चीफ जस्टिस इंसाफ़ जे निज़ाम में सुधारनि लाइ यूनिवर्सिटियुनि जे किरदार जी वाखाण कई। इंसाफ़ जे निज़ाम जे तरीक़ेकार जो जाइज़ो वठण ऐं जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल ते ज़ोर भरियो वियो। इंसाफ़ जे निज़ाम में ख़ामियुनि खे ख़त्म करण लाइ सहकार जी ख़ातिरी कराई वई। प्रीमियम नंबर प्लेट्स ॿी नीलामी 1 डिसंबर ते कई वेंदी। प्रीमियम नंबर प्लेट्स जी पहिरीं कामयाब नीलामी मां हासिल कयल रक़म बोर्ड मुतासिरनि जे हाउसिंग स्कीम ते ख़र्च कई वई। कराची में ट्रैफ़िक जे निज़ाम खे बहितर करण लाइ सिंध हुकूमत कमु करे रही आहे। 40 सालनि खां क़ाइमु थियल गैर क़ानूनी बस अॾनि खे शहर मां ख़त्म कयो। रेड लाइन ऐं येलो लाइन BRT मनसूबे ते तेज़ीअ सां कमु हली रहियो आहे। ऑरेंज लाइन मनसूबो मुकमल थी चुको आहे। डिसंबर जे आख़िर ताईं ग्रीन लाइन BRT सिंध हुकूमत जे हवाले थी वेंदी। एक्साइज़ खाते तरफ़ां रोड चेकिंग मुहिम शुरू थी चुकी आहे। रोड चेकिंग ज़रिए टैक्स जे मद में 1 करोड़ रुपयनि खां वधीक उगाड़ी बि कई वई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त मनशियात डीलर्स ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो पियो वञे। मनशियात जे कारोबार में मुलविस कंहिं बि शख़्स सां रिआयत न कई वेंदी। गाॾियुनि ते रजिस्टर्ड नंबर प्लेट्स लॻाई वञनि। पुलिस खे कारनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो अख़्तियार आहे। कराची ऐं हैदराबाद में एक्साइज़ खातो क्रैकडाउन करे रहियो आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त PTI वारा मुल्क में ॾफेड़ चाहीनि था। PTI बानी खे पंहिंजा कारकुन बि नज़रअंदाज करे रहिया आहिनि। PTI बानी जनरल बाजवा जे मुद्दे में वाद करण जी ॻाल्हि कई हुई। हिन वक़्तु PTI सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा ऐं अफ़वाहूं पखेड़े रही आहे। समाजी अॻवाड़नि सां ॿाहिरे मुल्कनि में ग़लति रवैया रखणु बर्दाश्त जोॻो न आहे। सिंध हुकूमत PTI खे सॼे सूबे में जुलसनि खां न रोकींदी। जेकॾहिं 9 मई जहिड़ो वाक़ियो थियो त सख़्त कार्रवाई कई वेंदी। हिन वक़्तु अधु PTI वारा अमेरिका पहुतल आहिनि। PTI बानी लाइ रिलीफ चाहिनि था। को बि मुल्क पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत नथो करे सघे। तुशाखाना 2 केस में PTI बानी इमरान खान ऐं बुशरा बीबी जे बरियत वारियुनि दरख़्वास्तूं रद्द। अडियाला जेल में तुशाखाना 2 केस में ॿिन्ही जवाबदारनि जी बरियत वारियुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। स्पेशल जज सेंट्रल इस्लामाबाद शाहरुख अर्जमंद 8 नवंबर ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿुधणीअ दौरान बुशरा बीबी अदालत में मौजूदु न हुई। PTI बानी ऐं संदसि घरवारीअ ते फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे 6 रुकनी आइनी बेंच पंहिंजी अदालती कार्रवाई दौरान अॻूणे चीफ जस्टिस 2024 जी चूंडुनि ऐं PDM जे दौर जे कानून साज़ी बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। दरख़्वास्तुनि ते ॾंड बि लॻाए विया। आइनी बेंच पंहिंजी अदालती कार्रवाई खां पहिरियां अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे बलोचिस्तान हाई कोर्ट जी चीफ जस्टिस तौरु मुक़ररी ख़िलाफ़ केस ख़ारिज करे छॾियो। जस्टिस मुसरत हलाली वकील खे चयो त केसिस में पर्सनल न थींदा करियो। काज़ी साहब जी जिंद आजी करियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बाकू में COP29 सरबराही इजलास ऐं रियास में फ़लस्तीन बाबति अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस में शिरकत कई। अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस जी कढियल पधिराई जी आजियां करियूं था पर ॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच जी हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग चवे थी ख़्वाजा आसिफ खे धमकियुनि ऐं नाज़ेबा ॿोली ॻाल्हाइण जी मज़म्मत कई वञे थी। लंडन में पाकिस्तानी हाई कमीशन बरतानवी अख़्तियारनि सां राब्ते में आहे। एहतजाज पुरअमन तरीक़े सां थियणु घुरिजे।
सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच जी पहिरीं ॿुधड़ी माहौलियाती गदिलाइण बाबति क़दम ते समूरनि सूबनि खां रिपोर्ट तलब। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त माहौलियाती गदिलाइण सिर्फ़ इस्लामाबाद न पर पूरे मुल्क जो मसइलो आहे। गाॾियुनि जो दूहो माहौलियाती गदिलाइण जो वॾो सबबु आहे। छा दूहे खे रोकण जी कोशिश कई पई वञे? जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त एनवायरनमेंट प्रोटेक्शन अथॉरिटी पंहिंजो किरदारु अदा छो न करे रही आहे। 1993 खां मामिलो हली रहियो आहे, हाणे उन खे ख़तमु करणो पवंदो। अदालत माहौलियाती गदिलाइण बाबति क़दमनि ते समूरनि सूबनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। केस जी ॿुधड़ी 3 हफ़्तनि लाइ मुलतवी। सिंध जे 18 ज़िलनि में ज़मीनी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो वक़्तु ख़तमु थी वियो। कराची जे 6 ज़िलनि खां सवाइ सूबे जे ॿियनि 12 ज़िलनि हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मटियारी, घोटकी, टनेमम खान, टंडेल अयार, लाड़काणे, कंबर, शहदादकोट, शिकारपुर, नौशहर फिरोज़, जैकबाबाद ज़िलनि में 22 मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जे लाइ वोट कास्ट कया विया। सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। 167 पोलिंग स्टेशन्स मां 136 इंतिहाई हसास करार ॾिनियूं वयूं। हसास पोलिंग स्टेशन्स ते 8 खां 12 पुलिस एहलकार मुक़रर। मटियारीअ में टाउन कमेटी वार्ड नंबर 7 में चूंडुनि दौरान ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। हिक ॿिए ते लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो। सिंध हाई कोर्ट में 26 आईनी तरमीम ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि जी ॿुधड़ी। अदालत डेप्टी अटॉर्नी जनरल खे 3 हफ़्तनि में लिखत में जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। एडिशनल अटॉर्नी जनरल ज़िया मखदूम इब्राहिम, बैरिस्टर अली ताहिर ऐं ॿिया पेश। एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त दरख़्वास्त गुज़ारनि 26 आईनी तरमीम खे चैलेंज कयो। अहिड़ियूं दरख़्वास्तूं सुप्रीम कोर्ट में बि दाख़िल थियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट में दाख़िल कयल साॻियुनि दरख़्वास्तुनि खे पहिरियां ॿुधणु ॾिनो वञे। चीफ जस्टिस शफ़ी मोहम्मद सिद्दीकी पुछाड़ो कयो त छा असांखे दरख़्वास्तूं ॿुधण खां रोकियो वियो आहे? केतिरा ई अहिड़ा फ़ैसिला आहिनि जिन में सुप्रीम कोर्ट चयो त पहिरियां हाई कोर्ट खे फ़ैसिलो करणु ॾियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत सदर आसिफ अली ज़रदारी खे क़त्ल करण जी साज़िश बाबति केस में शेख रशीद जी बरियत वारे दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद पंहिंजे वकीलनि सां गॾु डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पेश थियो। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद शेख रशीद जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। लाहौर समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में शदीद कोहीड़े ऐं स्मोक जो राॼ बरक़रार ॾिसण जी हद घटि हुअण सबबि केतिरनि ई हंधनि ते मोटरवेज़ बंदि। मोटरवे M2 शेखुपुरा खां कोट मोमिन ताईं बंदि। M3 लाहौर खां दरखाना ताईं बंदि कयो वियो। लाहौर सियालकोट जा मोटरवे बि बंदि कया विया। दुनिया जे आलूदा तरीन शहरनि मां पाकिस्तानी शहर लाहौर पहिरें नंबर ते अची वियो। लाहौर में 1591, न्यू दिल्ली में 649, मुल्तान 378 ऐं रहीम यार ख़ान 273 में एयर क्वालिटी इंडेक्स रिकॉर्ड कयो वियो। अमरीकी सदर जो बाइडेन ऐं नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप विच में मुलाक़ात। इक़्तिदार जी मुंतक़िलीअ ते ॻाल्हियूं पर ॾही पॉलिसी ऐं घरू मामलनि ते बि ख़्याल जी ॾेवट कई वई। जो बाइडेन जो चवणु आहे त पुरअमन इक़्तिदार जी मुंतक़िलीअ लाइ पुरअज़्म। डोनाल्ड ट्रंप इक़्तिदार जे पुरअमन मुंतक़िलीअ जे लाइ जो बाइडेन जो थोरो मञींदे चयो त सियासत हिकु ॾुखियो कमु आहे। अक्सर सियासत जी दुनिया सुठी न आहे हूंदी पर अॼु सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे।